नाज़रीन टाइम न्यूज़ में चूंड नतीजा शेयर करण जो सिलसिलो जारी है। अवां सां चूंड नतीजा शेयर कंदासीं। सिंध जे सूबाई तक पीए 77 सेवड़ तां अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कामयाब थी चुको है। पी उम्मीदवार के 67,513 वोट मिलिया आहिनि। ऐं ॿिए पासे अवां खे आगाह कंदासीं, ही अहम तक है जितां बारी पिताफ़ी हाराए वियो आहे ऐं आज़ाद उम्मीदवार ऐं आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी 55,683 वोट खणी कामयाब थी वियो आहे। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफ़ी 44,186 वोट खणी हाराए वियो आहे। आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी 55,683 वोट खणी कामयाब थी वियो आहे। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो ही तक है जितां आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी सोभारो थियो है। नादिर अकमल लगारी 55,683 वोट कया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे जेको उम्मीदवार है अब्दुल बारी पिताफ़ी जेको अॻूणो सूबाई वज़ीर है उन 44,186 वोट कया आहिनि। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी मां के अपडेट क्यों पे नाज़रीन। आज़ाद उम्मीदवार ऐं आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती है, जैसे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी पिताफ़ी के शिकस्त नसीब थी है। नादिर अकमल लगारी 55,683 वोट कया आहिनि ऐं अब्दुल बारी खान पिताफ़ी 44,186 वोट कया आहिनि। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयो पिया नाज़रीन। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी मां जिते आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती है। 55,683 वोटन सां उन कामयाबी हासिल कई है, जैसे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी पिताफ़ी के 44,186 वोट मिलिया आहिनि। PS 19 मीरपुर माथेलो जा नतीजा अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी 55,683 वोट खणी कामयाबी माणे वरिती है। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफ़ी 44,186 वोट कया आहिनि। अब्दुल बारी पिताफ़ी हाराए वियो है, जॾहिं त आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती है। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी अवां खे आगाह कयूं पिया जितां जे मुकम्मल पोलिंग स्टेशन जा नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। हिन नतीजा अवां टाइम न्यूज़ स्क्रीन ते ॾिसी सघो पिया नाज़रीन। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा आहिनि। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी जो ही तक है जिते आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती है। नादिर अकमल लगारी 55,683 वोट खया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफ़ी 44,186 वोट कया आहिनि। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां माजिद संगड़ असां सां लाइन ते मौजूद है। जी माजिद, अपडेट कजो। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी है जिते आज़ाद हैसियत में चूंड वड़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती है, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल सनावला घोटकी ज़िले के बिन क़ौमी ऐं चइनि सूबाई तकनि ते जेके गुज़िरियल इलेक्शन थी उन जा रिज़ल्ट भी मुकम्मल तौर ते अची चुका आहिनि। अवां खे ॿुधायूं त PS 19 मीरपुर माथेरो डहरकी वारो तक है जिते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार है अब्दुल बारी पिताफ़ी ऐं उन सां गॾु आज़ाद उम्मीदवार मुक़ाबले में नादिर अकमल लगारी। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जेको अब्दुल बारी पिताफ़ी है उन 44,186 वोट कया आहिनि जेके गैर हतमी गैर सरकारी गैर हतमी नतीजा आहिनि। उन सां गॾु नादिर अकमल लगारी है जेको आज़ाद उम्मीदवार उहो उन 55,683 वोट कया आहिनि जेको कामयाब थी वियो आहे। अहिड़ी तरह घोटकी ज़िले जे जेके ॿ क़ौमी तक आहिनि जंहिंमें NA 198 ऐं NA 199। NA 198 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं उन सां गॾु आज़ाद उम्मीदवार मियां अब्दुल कुर्फ मियां मिठो जेको PP उम्मीदवार ख़ालिद लुंड कामयाब थी वियो आहे। NA 199 घोटकी वारे तक ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अलीवर महर ऐं उन सां गॾु मुक़ाबले में JUI उम्मीदवार मौलाना अब्दुल कईम आलेजी हुयो। हिन वक़्तु अलीवर ख़ान महर 1,54,200 वोट खणी करे कामयाब थी वियो आहे, जॾहिं JUI उम्मीदवार मौलाना अब्दुल कईम आलेजी 40,032 वोट खणी करे हाराए वियो आहे। ॻाल्हि कजे PS 18 उबावड़े वारे तक जी त उबावड़े तक जे मीर शहरियार शहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो। उते उन सां गॾु जेको मुखालिफ़ उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जाम महताब लहर पीपल्स पार्टी जो उम्मीदवार के शिकस्त ॾिनी है।
PS 20 खानगढ़ वारी तक ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मोहम्मद बख्श महर हुयो ऐं हुन सां गॾु मुक़ाबले में जेयुआ उम्मीदवार हुयो त उते बि मोहम्मद बख्श महर जमीयत उलमा इस्लाम जो उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी आहे। PS 21 घोटकी वारी तक ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर हुयो जॾहिं त हुनजे मुक़ाबले में जेयुआ जो उम्मीदवार सरदार पप्पू खान चाचड़ हो जेको हिन वक़्तु PB उम्मीदवार राजा खान महर जेको उहो कामयाबु थी वियो आहे। त ॻाल्हि कजे त घोटकी जे ॿिनि क़ौमी तकनि ते पीपल्स पार्टी कामयाबी माणी आहे जॾहिं त चइनि जेके सूबाई तक आहे उन मां ॿिनि तकनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे शिकस्त नसीब थी आहे ऐं उतां जेको आहे सिर्फ़ु ॿ जेके आज़ादु उम्मीदवार जेके आहिनि उहे कामयाबु थिया आहिनि। जी ठीकु आहे माजिद, वॾी महिरबानी हिन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद सां गॾु मजमूई तौरु घोटकी जी सूरत हाल खां आगाह करे रहियो हो। PS 19 मीरपुर माथिलो ॾहरकी तां आज़ाद हैसियत में चूंड विढ़ंदड़ नादिर अकमल लगारी कामयाबी माणे वरिती आहे। नादिर अकमल लगारी 55,683 वोट खंया आहिनि। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी जेको आहे उन खे शिकस्त नसीब थी आहे। उन 44,186 वोट खंया आहिनि।